अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मां मौजूद आया गोठ राजेगंडे में। इन वीडियो में तव्हांखे ही गोठ घुमाईंदुमि, तो इन वीडियो के आखिर ताईं ज़रूर ॾिसो। जेकॾहिं वीडियो पसंद अचे तो मुझे चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, इन वीडियो के कमेंट कयो। तव्हांखे ही सॼो गोठ घुमाईंदासीं। दोस्तों, ही आहे मिर्चनि जो फसल कच्छ जी सरज़मीन गोठ राजेगंडे में तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों, हाँ चाचे का पुछंदासीं त हिते गोठ में कहिड़ा कहिड़ा फसल दिन था। हिन ज़मीन ते जेका काछे जी ज़मीन आहे, असां चाचे का पुछूं था। चाचा, थोरो असांखे ॿुधायो त हिते हिन गोठ में कहिड़ा कहिड़ा फसल थींदा आहिनि। ये जका काछे जी ज़मीन आहे, ज़रखे ज़मीन आहे, हिते जेको सो कणक, सरह, ॼांभो ऐं सारियूं बि थियनि थियूं ऐं जेको सो बसर बि थियनि था, मिर्च, टमाटा, मतिलबु त जेको सो हर शइ हिते थिए थी। चाचा अस्सलाम वालेकुम। काछे जे बारे में असांखे कुझु ॿुधायो त ही काछे जी ज़मीन कीअं आहे, को हिते माना मौसम कीअं आहे, इहो असांखे थोरो ॿुधायो। आदा हिते काछे में जो वसोगा तो माना ॾाढो काछो कश्मीर आहे। बाक़ी ॾुकर सुकर में तो पोइ माना ढगा बकरियूं भी माना सुरनि में, तो इंसान भी सुरनि में। हींअर अलाह जी महिरबानी तमामु काछो भलो आहे। सरियों, कणक, ॼांभो, आदा मिर्चूं, बसर सभु माना फसल आहिनि। अच्छा चाचा, तव्हांजो गुज़र सफ़र कीअं आहे, तव्हां छा कंदा हो? हिते असां मज़ूरी बाबा मज़ूरी कंदा आहियूं, पोइ माना हेॾे होॾे निकिरी था वञूं, पोइ पिछे मुसाफ़िरी बि आहे, पिछे माना पेट गुज़र माना असांजो मन थो हले। बाक़ी माना असांजो हाल न आहे बाबा, हिते माना काछो आहे न। सही। तव्हांजी का ज़मीन आहे हिते, पोख धोख कंदा हो या न? असांजी ज़मीन पंहिंजी न आहे, बाक़ी हारपो आहे। कणक आहे, मिर्च आहे, बसर आहिनि, माना इहो फसल आहे। पर कंहिं कंहिं साल अघु आहे त माना तमामु सुठो आहे। बाक़ी जो अघु न आहे त पोइ त घरूं था ॾेई जान छॾंदा आहियूं, अन्न जी पार्टी बि कान थी बचे। सही आहे चाचा, वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो। का ॻाल्हि ई कान्हे दा, महिरबानी। दोस्तों, ही आहे काछ जी ज़मीन, ही तव्हां ॾिसी सघो था। कणक, ही आहे गोठ राजोगंडो, तमामु ख़ूबसूरत गोठ आहे। तव्हांखे वधीक कुझु ॾेखारींदासीं। चाचा, हिन टिबे जो नालो असांखे ॿुधाइजो ऐं थोरो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त हीअ टिबो कीअं, माना हिन जी तारीख़ कहिड़ी आहे। तमामु वॾो टिबो आहे, असांखे हितां तमामु वॾो थो नज़र अचे। तव्हां ॿुधायो थोरो। साईं, हीउ जेको दड़ो आहे सो असल में मोची जे दड़े जे नाले सां सॾियो वेंदो आहे। अच्छा। हिते कंहिं सज्जन खां वठी शहर हुयो, उन में जेको सो पीर बख़्श नाले हिकिड़ो मोची रहंदो हो। पोइ त को हाकम कंहिंजो शहर हुयो, तारीख़ मां कुझु मिले कोन थो, तारीख़ जो हवालो कोन्हे असां वटि। बाक़ी वॾनि बुज़ुर्गनि जे चवण जे मुताबिक़ हीउ जेको मोची जे दड़े नाले इहो दड़ो सॾिबो आहे। हिते जेको कंहिं दौर में पोइ कंहिं ज़ुल्म जे ख़ातिर कुदरती आफ़तुनि जे करे शहर दॿिजी वियो ऐं कुझु खोटराई कई आहे भर पासे जे माण्हुनि, प्राइट माण्हुनि खोटराई कई आहे, त हिते जेको सो माण्हुनि जा हॾा, अंगर इहे मिलनि था। वधीक जे लाइ मालूमात का ख़बर कोन्हे, का सन साल मौजूदु कोन्हे को। बाक़ी मशहूरु आहे तारीख़ी जेको सो माॻा मोची जे दड़े जे नाले सां ही दड़ो सॾिबो आहे। हींअर जेको सो घटि थी वियो आहे, बहरहाल पोइ बि 70-80 फुट जे मुफ़ासिले ते हीउ जेको सो मथे दड़ो आहे। सही, महिरबानी चाचा। असां इहे हेठां बि पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदासीं। तव्हां हितां ॾिसी सघो था त असांजो ॻोठ हिन टिबे खां नज़र अचे थो। दोस्तों, हीअ आहे मोचिन जो दड़ो, असांजे ॻोठ में मशहूरु आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था। हींअर मींहुं बरसातनि जे करे
ही हेठि थी चुको आहे, पर कंहिं दौर में ही तमामु वॾो हो। ऐं हिन जे बारे में चयो वञे थो त हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि, इन जी खोटराई दौरान माण्हुनि जा कुझु हॾा इन दड़े मां असांखे मिलिया आहिनि। त असां बि हिन दड़े खे ॾिसणु आया आहियूं पंहिंजे ॻोठ में, ॻोठ राजेगंडे में। ही तमामु क़दीमी आसार आहे। ॿुधई हे सब मजूरी पार्टी वधी को ॿिया अहिड़ा कमकार कोनी, सबको मजूरी दजूरी करे दई। पीछे को हार पे वाले नहीं के दाचारे सिर तगारी वाले नहीं। असां धंधा ॿाराड़ी दा इहो लॻा पई के चारे हारे जा मिर्चा हे ॾेखदे पियो जेके असांजे मनाड़े दे अॻुअन ये हारेंदे नहीं। असां अपनी जाते रखण बहूं चकियां अटे पीसई वाला सही वाह जो ठहेसूं बिल्कुल ठहेसूं। तुसां हाल हवाल ॾियो बाबा। सारे हाल हवाल खैर दे बस इहो आयूं ते आख्या गाड़ी दा सामान गिने मैं सामान गिने ये में को जी सही हाजुर वाह जो ठहे। पर हुन गाल है इहो सुबह दा कम थीसी ना बाबा, थोड़ा कम थोड़ा में को सब दा खटा चाड़े रिया ते काले बाबा हुन गाल बुधना चक्रा सजा उखेड़ना है बाबा। चक्रा बस चक्रा केड़ा खुरना बस रुगा कम सबूत तारीख थीसी बाबा यो सबूत तारीख सुबह दा ते को 8 बजे को अगे आसा इंशाल्लाह खोल ते 8 ना कुछ को नहीं पर एमले रुगा तू जुल देखूं तेरे सूरज गाल आंधी पे या ना क्या। हाँ हाँ इहा गाल है इहा करे सो हाजुर बाबा हाजुर बेन मेहरबानी। हाँ ये थोड़ा अदा ये हाल हवाल नहीं असाडे आई के बे भेरा हारी को भी पूछ सकदे पियो त जेको जेंदा कारोबार है ए भेरा जो आया चरा सो इहो गाडड़ा वेंदे मजूर ही। अदा गोठ दा ब्राह्मणी गोठ सागई है मेरे ले आया ताके हल में को गाडड़ा ठहा दे उठ गाडा आंदा सही खराब थी गया क्यों सही असा को पहुंचा नहीं देंदा। अरे बाबा आगे मजूरी ना करो ना तुसान चाहिए घणा सही देखो जेको होसी उहो ही गिनसी ना उहो नहीं पकिंदा 1000 सही हाजी खान बैठा है आखिर चिए से चिली गाडा पूजा चिए से किए पूजी बाबा हुन जेको रात हां बाबा वो उही हलसी एमले गिन 1000 पीछे गिन 1500 अगर हमारी नाल से गलाओ ए भी हार लानदा है बुधई वजा हुन कम को अब गफुरा उठी तेरा तरा तेरी उतार के रखण राह की बा में के सामान गिनवा 5-6 सवेदा सबूत बे मैं एमले तारीख अपनी वजाई हुआ क्या तला वजाई खैरे जो रात किदे कोन वैसे सबूत चंगा में खंड चा रे पीछे मैं सुबह ठा दे खंड चा काठा माना बोरा चाम हा अरे चेरिया छे क्या उतो दा बिजला कुमनो हाजुर बाबा हाजुर 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 यहां पटकाला पेरे गता ना तू असा ना यह बोली कर तक मैं रियायत तुसा ना कर सा पहुंचावा वण च रियायत एन कर सा तू परे मेरा ना ते 40 नहीं चढ़ सकसी उठ क्यों नहीं चढ़ सकसी ना ये 40 वडी है उस्ताद कौन ठाई अला ए साडा ए आती हूं बाबा सा वल भी बगल हा